ही तो। सभिनी के प्रणाम। अज मेले जो पहिरों ॾींहुं ऐं अॼु आख़िरी अमृत वेलो, अॼोको सत्संग यथार्थ वाणी थोड़ो समझण जी जरूरत। जीवन जा 3 सूत्र अॼोके सत्संग में। सत्संग अॼु शुरू थींदो हिकिड़ी कहाणीअ सां। उन कहाणीअ खे थोड़ो सो अंदरां खां समझणो आहे। समझंदो त फ़ाइदो आहे, न समझो त ख़त्म। इन ॻाल्हि खे थोड़ो समझो। हिकिड़ो शिकारी जंगल में वियो ऐं हिकिड़े पक्षीअ खे हुन पकड़े वरितई। वो पक्षी बुढ़ो थी चुको हुयो। उनखे पकड़ीस ऐं जाल में कैद कयईंस। तो उन पक्षीअ चयो हुनखे कि हाणे तू मूंखे पकड़ियो अथई, उनजो फ़ाइदो कुछ थियणो ही न आहे। मुंहिंजो शरीर पूरो जर्जर थी चुको आहे, मां बुढ़ो थी चुको आहियां, केॾी महिल मरी वञा ख़बर बि न आहे, ऐं घटि समय बचो आहे मूंखे हे जीवन जीअण लाइ। त इन खां चङो त तूं मूंखे छॾे ॾे। मां न गीत ॻाए थो सघां, न मुंहिंजी वाणीअ में मधुरता आहे। हाणे मुंहिंजो कमु लही चुको आहे, तूं छॾ मूंखे। चईंसि न छॾींदुमि। वरी हुन चईंसि तूं छॾ, मां तोखे जीवन जा 3 अहिड़ा सूत्र तो ॿुधायां पियो जेके तोखे जीवन जीअण में कमु ईंदा। चईंसि वरी मां कीअं विश्वास कयां तुंहिंजी ॻाल्हि खे। मां तोखे छॾे ॾींदुमि, तूं उॾी वेंदे, भॼी वेंदे, वरी पकड़ में बि न ईंदे। चईंसि ठीकु आहे, हिकिड़ो कमु था कयूं पिया। तोखे मुंहिंजे मथां विश्वास नथो थिए त पहिरियों सूत्र मां तुंहिंजे हथ में ई तोखे ॿुधायां थो पियो। तोखे सम्झ में अचे मुंहिंजो सूत्र तुंहिंजे जीवन लाइ ठीकु आहे त पोइ मूंखे छॾिजांइ। मां ॿियो सूत्र तोखे ॿुधाईंदुमि। वण ते वेही करे, वण जी डारीअ ते वेहंदुमि, पोइ तोखे ॿियो सूत्र ॿुधाईंदुमि। ऐं उन खां पोइ जेॾी महिल मां आकाश में उॾंदुमि, थोड़ो ऊचो उॾी वठंदुमि, उन खां पोइ 3 सूत्र ॿुधाईंदुमि। हिन खे अञा बि विश्वास न पियो अचेसि, पर अंदर में हिकिड़ी ॻाल्हि उथी पियसि कि वाकई में पक्षी बुढ़ो थी चुको आहे। हाणे हे मार्केट में खणी बि वेंदुमि त विकामजंदो न, ऐं विकामजंदो न त मुंहिंजे कहिड़े कम जो। फिर बि 3 सूत्र ॿुधाए छॾे मूंखे त उहे मुंहिंजे लाइ ठीकु रहंदा। कुझु त मूंखे फ़ाइदो मिलंदो इन जी पकड़ण सां। चईंसि ठीकु आहे, ॿुधाए पहिरियों सूत्र। चईंसि पहिरियों सूत्र जीवन जो इहो अथई कि मां माण्हुनि खे, व्यक्तियुनि खे, हिन जग में जेतिरा बि इंसान आहिनि, मां उन्हनि सभिनि खे पिछली ॻाल्हियूं यादि कंदे रोअंदे दुखी ॾिठो आहे। ऐं जेके अॼु में जीअनि था, वर्तमान में जीअनि था, ऐं कंहिं ॻाल्हि खे सम्झनि था, कंहिं गुरुनि जो संग था करनि पिया, उतां कुझु सिखी था अचनि ऐं वर्तमान में जीवन सिखी था वञनि पिया। अहिड़ा माण्हू मां ख़ुशि थींदे बि ॾिठा आहिनि। पर वधीक माण्हू उहे आहिनि जेके पहिरियां जो सोचे करे पंहिंजो जीवन ई दुखमय ठाहे छॾियो अथऊं। उन्हनि खे इहो ई थो लॻेनि कि संसार में असांजे लाइ कुझु परमात्मा कयो ई न आहे। छो? परमात्मा तव्हांजो दुश्मन आहे जो उहो न कंदो? उन सभिनि जे लाइ कयो आहे। उन खे इहो पहिरियों सूत्र ॿुधाई। चई हा यार, ॻाल्हि त बराबरि आहे, पते जी ॻाल्हि आहे, पहिरियों सूत्र ॾाढो सुठो आहे, मूंखे इहा ॻाल्हि वणी बि। त उनखे छॾींसि पक्षीअ खे। पक्षी उॾामी करे दार ते जेॾी महिल वेठो वञी करे
तो उन पक्षी चईंसि हाणे मां तोखे ॿियो सूत्र ॿुधायां थो पियो, उहो बि थोरो ध्यान सां ॿुधजांइ। मां पहिरियों सूत्र बि ॿुधायो मैं, उहो बि पंहिंजे ध्यान में रखजांइ। तव्हां बि जेको मां पहिरियों सूत्र तव्हांखे ॿुधायो उहो पंहिंजे अंदर में विहारजो। ऐं ॿियो सूत्र बि महिरबानी करे थोरो ध्यान सां ॿुधजो। मां 2 सूत्र पुछांव थो पियो 5 मिंटे में कि मां 2 सूत्र कहिड़ा ॿुधाया तव्हांखे। ॿियो सूत्र इहो कि कोई भी इंसान कोई भी ॻाल्हि तोसां करे थो पियो, अगर तुखे उन में तर्क हुजे और तुंहिंजे अंदर में गवाही न ॾिए कि इहा ॻाल्हि सही आहे, ओॾी महिल कोई भी लालसा तुंहिंजे अंदर में अचे कि मतां मूंखे फ़ाइदो थी वञे ऐं तूं उन जी ॻाल्हि मञी वञी, जंहिं ॻाल्हि जो कोई मतिलब बि न हुजे, उहा ॻाल्हि तूं कॾहिं बि मञजांइ न, चाहे उहा ॻाल्हि गुरुअ जी छो न हुजे। अगर तोखे गुरुअ जे चए ते बि कुझु परमार्थ जे रस्ते ते अगर तोखे कुझु लॻे थो पियो कि तोखे सम्झ में न आयो आहे, त उते तूं तर्क करे सघीं थी पई, तूं उते सवाल गुरुअ खां बि पुछी सघीं थी पई। पर कंहिं ॿिए व्यक्तिअ खां अगर तुंहिंजे अंदर खे उहा ॻाल्हि टच नथी करे पई, तोखे वणे नथी ॻाल्हि, त कोई भी लालसा, कोई भी स्वार्थ, कोई भी लालच अगर तोखे मिले थी त बि तूं उन ॻाल्हि ते कॾहिं बि विश्वास न कजांइ, विश्वास न कजांइ कॾहिं बि। पोइ उहो पक्षी इहे 2 ॻाल्हियूं चई करे ऐं उॾामियो आकाश में, उॾामियो ऐं उतां आकाश मां वञी चईंसि कि टियों सूत्र जेको आहे, अगर तूं ये 2 सूत्र पंहिंजे ध्यान सां ॿुधिया अथई और इन 2 सूत्रनि खे तूं सम्झो आई, त टियों सूत्र तोखे पंहिंजे लेखे सम्झ में अची वेंदो। चईंसि न भाई मूंखे ॿुधाए, तूं ईअं न वञ, ईअं न वञ, तूं मूंखे ॿुधाए वञ। चईंसि न, चईंसि ठीकु आहे, हल हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधायां पियो, तूं ॾाढी वॾी जीवन जी ग़लती कई थी, मूंखे तूं छॾियो थी, मुंहिंजे पेट में 2 कीमती हीरा अथई, अगर तूं पकड़े करे मूंखे मारे छॾी आ त तूं अॼु करोड़पति हुजी आ, तूं 2 हीरा छॾे ॾिनई, हाणे मां उॾामियुमि, हाणे तुंहिंजे हथ बि न ईंदुमि। इहो ॿुधी करे हो शिकारी उदास थी वियो, हिकदमि उदास थी वियो ऐं उनखे चई तूं मूंखे जीवन जा सूत्र पियो ॿुधाई ऐं उॾामी वएं, 3 सूत्र त ॿुधाई घटि में घटि, ठीकु आहे तूं उॾी वएं, मूंखे हले उहो, पर 3 सूत्र त ॿुधायव। उनजे चेहरे ते साफ़ उदासी झलके पई। 3 सूत्र उनखे मिलेसि न पियो। जीअं हाणे तव्हांखे बि 3 सूत्र न मिले हो, तेसि ताईं अंदर में बेचैनी सभिनि जे लॻी पई हूंदी कि आख़िर 3 सूत्र आहे छा। अगर 2 सूत्र तूं सम्झा अथई त 3 सूत्र तोखे पंहिंजे लेखे अची वेंदे, अगर ध्यान सां सम्झा अथई त। अगर न सम्झा अथई त 3 सूत्र कॾहिं जीवन में तूं खोजे बि न पाईंदीअ ऐं इन रस्ते ते, इन्हनि सीढ़ियुनि ते तूं हली न पाईंदीअ जेसि ताईं तोखे 2 पहिरियूं सीढ़ियूं न मिलियल हूंदियूं तुंहिंजे जीवन में, त तूं 3 सीढ़ीअ ते पैर रखे ई न सघंदी। मां उन पक्षीअ वांगुरु तोसां भेद न कंदुमि, तोखे उहो 3 सूत्र ज़रूरु ॿुधाईंदुमि। उन पक्षीअ इहो सूत्र इन करे न ॿुधायो छोकिन हुन पक्षीअ चयो कि तूं कॾहिं बि पिछलो सोची करे जेको गुज़रियो आहे उन ते दुखी न थिजे ऐं जेकी ॻाल्हि तोखे अंदर में टच न थिए उन ते तूं कॾहिं बि विश्वास न कजांइ। तूं 2 ॻाल्हियुनि ते अमल न कयो अथई। हिकु त मां उॾामियुमि ऐं मां तोखे ॿुधायो मुंहिंजे अंदर में हीरा आहिनि, त तूं उदास थी वए, मतिलबु पहिरियों त तूं सूत्र तोड़े ई छॾियो कि तूं उदास थी वए। मां उॾामियुमि, मुंहिंजे अंदर में हीरा हुया,
ऐं ॿियो सूत्र इहो कि मां तोखे चयो मुंहिंजे शरीर में अंदरि पेट में 2 हीरा आहिनि, छा कंहिं पक्षीअ जे पेट में 2 हीरा थी सघंदा आहिनि? कॾहिं बि न थी सघंदा आहिनि। इन ॻाल्हि जो तोखे ख़्यालु न आहे कि तूं उनखे सोचे करे उदास थी वएं कि मुंहिंजे हथनि मां शइ निकिरी वई। इहे ई अवस्थाऊं असां जूं आहिनि। असां बि पिछलो सोचे सोचे पाण खे एॾो परेशान कंदा आहियूं, एॾो हैरान कंदा आहियूं पाण खे। अॻितां जी सोचींदा कोन, हिन महिल सोच, हाणे हिन महिल हींअर जेको वर्तमान में अथई, जेको थी रहियो अथई, जेको हलई थो, उन ते त अमल कर। पोइ हिते छो थी सोची छा रखियो आहे? छा तूं पोइ हिते वञी सघंदी आहे? उन शइ खे ठीकु करे सघंदी आहे जेको तुंहिंजे हथनि मां निकिरी चुको, या तूं अॻिते वञी करे उनखे ठाहे सघंदी आहे वापसि? कुझु बि तुंहिंजे हथ में न आहे। बसि आहे त हिकिड़ो वर्तमान, उन वर्तमान ते तूं हलंदी त थी सघे थो कि हिन जीवन में कुझु पाए वठी। हाणे अचो ॻाल्हि 3 सूत्र जी। 3 सूत्र उन पक्षीअ त उनखे न ॿुधायो, पर मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि अगरि तव्हां सम्झणु चाहियो त। 3 सूत्र अद्वैत। इन्हनि 2 सीढ़ियुनि तां तूं पार थींदीअ त ही अद्वैत जी सीढ़ीअ ते, उन विराट जी सीढ़ीअ ते पैर रखे सघंदी आहे, उन परमात्मा खे सम्झी सघंदी आहे कि जेको तो में आहे उहो ही मूं में आहे। अद्वैत सम्झंदा आहियो न? हो परमात्मा जंहिंजी खोज था कयूं असां, चरनि वांगुरु घुमूं था, जेको तुंहिंजे पाण वटि एतिरो क़रीब अथई, तूं जंहिं ॻाल्हि खे सम्झी नथी पई, उहो ई त सभिनी खां वेझो अथई तुंहिंजे। मां चवां थो तुंहिंजी अखि बि, तुंहिंजो मुंहुं बि परे आहे, तुंहिंजो मथो बि परे आहे, उहो परमात्मा ई सभिनी खां वेझो अथई। उन परमात्मा खे त सम्झो, उन अद्वैत खे त सम्झ। बसि असां लॻा पिया आहियूं पुराणी सोच में। जेकी शइ तुंहिंजी थी न हुई ऐं जेकी शइ तुंहिंजी कॾहिं थींदी न, उन जे लाइ सोचे सोचे तूं पंहिंजो जीवन ईअं ई बर्बाद करे छॾियो अथई अधु। बाक़ी जेको अधु बचियल अथई, अगरि इन ॻाल्हि खे सम्झी सघीं थी त पहिरियों त उहे 2 सीढ़ियूं चढ़जांइ। पहिरीं सीढ़ी कहिड़ी हुई? अतीत खे यादि न करणो। 2 सीढ़ी, हा, तुंहिंजे अंदर मां कॾहिं बि आवाज़ न अचे, तूं न सम्झी सघी कंहिं ॻाल्हि खे, जंहिं ॻाल्हि जे पोयां तोखे तर्क अचे। केॾी महिल थींदो आहे न कि कोई केॾो सम्झाइण जी कोशिशि कंदो आहे असांखे, असां सम्झी न सघंदा आहियूं। ॾाढो ई सम्झाइण जी कोशिशि कंदा आहिनि पर न सम्झी सघंदा आहियूं। पोइ वरी उहो लालच ॾींदा आहिनि कि तूं इहा ॻाल्हि मञ, तोखे कुझु त फ़ाइदो थींदो। कॾहिं बि न थींदी, कॾहिं बि न। इन ॻाल्हि खे गंढ ॿधी रखी छॾ कि इन ॻाल्हि जो फ़ाइदो तोखे कॾहिं बि न थींदी। अगरि तूं पिछलो सोचे करे अॻिते वधीअ त कॾहिं वर्तमान में बि न जी सघंदी। हमेशह ई दुखी हूंदी। जीअं कमज़ोर आहीं, जीअं कमज़ोर थी वई आहीं, उहो ई कमज़ोर मरी वेंदी। बचंदी न, तुंहिंजो अस्तित्व ख़तमु। हाणे अचु भाई ॿिए जन्म में, वरी ॿिए जन्म में बि न सम्झंदी, वरी अस्तित्व ख़तमु, वरी टियों। ईअं अलाए घणा जन्म असां वठी करे आया आहियूं। घटि में घटि हाणे किथां ॿुधण में मिले थो पियो, हे बि कुझु न कुझु असां सभिनी जे पिछले जन्म जी प्रारब्ध सुठी हूंदी कि असांखे सत्संग ॿुधण लाइ मिले थो पियो। चङनि खे त सत्संग ई नसीब न थींदो आहे। पिया हूंदा आहिनि हनुमान में, राम में, कृष्ण में, गणेश में, इन्हनि में पिया चकर लॻाईंदा आहिनि। घटि में घटि हिते यथार्थ ॿुधण लाइ मिले थो, सच ॿुधण लाइ मिले थो। जेको सच आहे, जेको अद्वैत आहे, उन खे ॼाण जी राह मिले थी पई। इन खां वधीक त जीवन में ॿियो कुझु बि न थी सघंदो। तुंहिंजो सुठो कर्म, इहा तुंहिंजे पिछले जन्म जी प्रारब्ध आहे।
कि तोखे हिन जन्म में सत्संग नसीब थी तो बस इन्हनि 3 सूत्रन के तू पंहिंजे जीवन में लाहे छॾ, समझी वन तो तुंहिंजो जीवन ईअं ई पार लॻी वेंदो। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।